जी नाज़रीन, ठरी मीरवा गाम ख़बर शेयर कंदालो। ठरी मीरवा स्टेट फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता खोसो एडवोकेट फरज़ाना अयूब वटि ठरी मीरवा ऑफिस पहुती, जिते एडवोकेट फरज़ाना ऐं ॿियनि वकीलनि गुलाब जे गुलनि जा जियां इस्तक़बाल कयो। सिंध जी सुखड़ी अजरक पिणु उॾाया। उन खां पोइ स्टेट फाउंडेशन तालके जे सदर इंजीनियर ज़ाकिर लुंड जी राशगाह ते पहुती, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ठरी मीरवा में फरज़ाना अयूब जोगी काल ते पहुतासीं। फरज़ाना खे बिरादरी पारां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि। हीअ हिकु औरत आहे, असां उन जे हर मोड़ ते उन सां मददगार बणजंदासीं। स्टेट फाउंडेशन पूरे सिंध में बग़ैर कंहिं फ़र्क़ जे कमु करे रही आहे। स्टेट फाउंडेशन जो असुल मक़सदु ग़रीबनि जी मदद करणु आहे। असां पंहिंजो कमु करे रहिया आहियूं। स्टेट फाउंडेशन पारां केतिरा इज्तिमाही निकाह पिणु कराया विया आहिनि। काफ़ी औरतूं हुनर जे मुफ़्त सिख्या वठी रहियूं आहिनि। हुनर सिखण बैदि केतिरियूं ई औरतूं पंहिंजे रोज़गार सां लॻी वियूं आहिनि। उन मौक़े ते स्टेट फाउंडेशन तालके ठरी मीरवा जो सदर इंजीनियर ज़ाकिर हुसैन लुंड, राणी अवान, मेहरान जोगी, वहीद जोगी, अज़हर जोगी, बिलावल दस्ती, सिराज दस्ती ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। रिपोर्टर गुलाम नबी इस्लामी, ATV न्यूज़, ठरी मीरवा।